كل صار وليا حافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. اللهم صل على محمد وآل محمد وأجل فرجهم صلوات. लेकिन दोस्तों ये परे वेठा है जे तकलीफ़ न समझो तो मजलिस के रौनक करण जे लाइ गॾिजी वञो त सवाब ऐं उन सां गॾोगॾु मजलिस जी रौनक ऐं मजलिस ज़ीनत वधी वेंदी। तकलीफ़ न समझो, उथी बि अचो ऐं उथंदे सलवात पढ़ंदे नारे तकबीर, अल्लाह जो नालो बुलंदा बुलंदा आवाज़ नारे तकबीर। केतिरा दोस्त अल्लाह अल्लाह न पिया कनि। अल्लाह तो चए तू मूंखे यादि कर, मां तोखे यादि कयां, तू मूंखे यादि कंदे तुंहिंजी ज़बान गुनाह न कंदो पई वेंदी। नारे तकबीर। अञा घबराइनि था शायद अल्लाह जो नालो खणंदे घबराइजे न, घबराहट भी दूर थी वेंदी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत। सलावत पर मोहम्मद व आले मोहम्मद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुशरिकीन वलिल काफिरीन वलिल मुनाफिकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया मुरसलीन व खातमिन नबीय्यीन अबिल कासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा
وابن عمه علي بن أبي طالب صلوات والصلاة والسلام على الجليلة المخدومة المحرومة حق ميراث أبيها التي قالت سبت علي مصائب لو أنها سبت على الأيام سرنا ليالي वो समझदार अदादार तो सहन जो मरसियो बड़ी रोई पियो ज़हरा बाबे जे रहलत खंबा पांजे बाबे जे कब्र ते भगल हथ रखी रोई करे केड़ी दाद नहीं बाबा तुझे भी दे कुल 90 ॾींहं नज़ कुल 75 ॾींहं गुज़रिया आहिनि बाबा ॾिसे मां 18 सालनि जी उमिरि में ॿुढड़ी थी वई ओ बाबा सिधी थी भी नथी घुमी सघां बाबा दीवारनि जा सहारा वठी थी अल्लाह बाबा तो खबो मुंहिंजो पासिर भी भञी छॾियो अथऊं सोलो साह भी नथी खणी सघां जंहिं नवाज़े जो पाण नालो मोहसिन रखी वए उहो मुंहिंजो पेट में मारे छॾियऊं बाबा मां थकिजी पई आहियां जल्दी मूंखे पाण ॾे घुरा जे रोई पियो दादा रो इहा ज़हरा बाबे जी रहलत खां बाद पहिरियों दफ़ो जीअं दरबार पई अचे मुसलमान हिक ॿिए खे ॾिसी करे इशारा करे कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया चवनि खिलनि पिया इशारा बि कनि पिया कहिड़ा इशारा अॼु पहली वारी दरबार दे विच ते पई नो इमरान दी आदी ओ जड़ी कदी ना दर तो ओ जड़ी कदी ना दर तो बाहर आई मखदूमा कुल नबियादी मलोम छता चवन नबी दे गो वञे घर ताईं उठदी नबी जी धी जे लाइ त चवनि हिन कुझु मञणी कोन्हे भली नबी जी धी आहे साधी नबी दी को वने दर ताईं उठदी ये दरबार में आई मौला अली घर खां वठी दरबार ताईं चक्कर बीठा पिया कजनि ज़हरा सां मुसलमान कहिड़ो हाल था कनि पंहिंजे बाबे जे हूंदे बि वेंदी हुई अॼु वई अॼु ज़हरा सां कहिड़ो हाल थो थिए राधारो कुॾे ॾिसो जॾहिं ज़हरा मोटी आहे मौला अमीर उन्नाइन रोई करे था
जवन ज़हरा हक वठी आई साण रोई करे फरमायो या अली हक जन आया न जना रोवा रे या गाल थी जेतरी देर बीठी रहम के एहतराम न कयो इस्तकबाल न कयो उहा ज़हरा जिए दरबार आईया साहिब मिंबर ज़हरा के ठुकरायो शाहिद ठुकराई साइण कुरान में आयतूं पढ़ी पांजो हक साबित कयो हक साबित करे हाने साहिब मिंबर के बीबी रोई करे केड़ा जुमला चया आइन खैरात नहीं मैं हक अपना ते असहाब तो मंगदी पैया ओ मैं प्यू दे इल्म दी वारिस मता मैं समझे भूल गई साथी बामा बहुत देर ताई नहीं खड़ सकती ते सुल्तान प्यू दी धिया बीबी हसरत भरा जुमला चैन मेरे नहीं हिन मान भेरा वाले अज मुझे भाई रहो जना वक़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम हुब्बु अलिय्यिन हसना ला यज़ुर्रु मअहा सय्यिआ व बुग़्ज़ु अलिय्यिन सय्यिआ ला यनफ़अहा हसना सलवात सभी के जी सलवात पढ़ो मोहम्मद अल्लाह साईं बानियान जो ये फर्श अज़ाब है के उम्मुल मसाइब सैयदा ज़ैनब सल्लल्लाहु अलैहा के सदके ये मजलिस अज़ा फर्श अज़ा नंगर न्याज तमाम तरह तमाम कबूल फरमाए जो हेड़े दौर में मजलिस पवन अलाए न पवन पर अली जे सदके जे मजलिस बुधंदासे नेकियों भी वधंदियूं जिंदगी भी वधंदी रिज़्क भी वधंदो आबिद उहे नासिह हैं उहे वाइज़ हैं जेके अल्लाह के याद कंदे अल्लाह जी खुशनुदी खातिर खुदा जो पैगाम पहुंचाइन था खुदा राजी रहे दुनिया रुसी वने तो रुसी घणे कदर तव्हां असां घबराए था वञो त अलाए वॾेरो न नाराज़ थींदो अलाए बानी न नाराज़ थींदो अलाए को ऑफिसर न नाराज़ थींदो अलाए मजलिस में घुराईंदा अलाए न घुराईंदे बंदे खुदा जंहिंजो ज़िक्र करण आयो आहे रिज़्क इन जे सदके मिलंदो आहे न बानी ॾींदो आहे न ॿुधण वारो ॾींदो आहे शायद तव्हां नाजायज़ फ़ाइदो पिया वठो माना भित खां परियां आयो तव्हां नारा न हणंदो नारा हैदरी नारा हणंदो सवाब तव्हांखे मिलंदो सलवात सवाब तव्हांखे मिलंदो ही राजूनो सॾु कोन्हे हुसैनी सॾु हुसैनी सॾ में न लज कर न वरी जेको आहे वॾी रप कर न वरी
कुछ पान के समझ तो मां कुछ आया वात फाड़ी दसो अलाए के वणा अलाए खुदा तुझे खुलूस नियत सा जी याद करनो थी कर अल्लाह तुझे नियत के तो ॾिसे सलावत पढ़ो मोहम्मद वाले मां जे गया सैयदुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक पढ़ी माफ कजो एक अहम आहे साईं सलाम बाबा मजलिस में आया हुक्म फरमाए जी बाबा जी जी साईं जी मन के काम करो जी बाबा सलावत पढ़ो मोहम्मद वाले ॻाल्हायो त मां तव्हां जो दिल थी वियो नबी पाक फरमाइन था हुब्बो अलीन हसना अली सां मोहब्बत करण या बेहतरीन इबादत इनमें घणा के नवा नवा दोस्त घबराइजी वेंदा आहिनि मोहब्बत रखी थम अली सां प्यार त कयुमि अली के पहिरियों इमाम मञुमि अली के ख़लीफ़े बिला फसल मञुमि अलाए पीउ रुसी वेंदो अलाए ॿाहिर रुसी वेंदा अलाए वॾेरा ॻोठ मोन कढी छॾींदा अलाए सियासतदान नाराज़ थी वेंदा दोस्त नाराज़ थी वेंदा इते नबी तोखे गारंटी ॾिनी हुब्बो अलीन हसन अली सां मोहब्बत करण बेहतरीन नेकिया ला यज़ुर माहा सय्या याद रख के ताकत ही ना है जो तोखे कोई नुकसान पहुंचाए ला यज़ुर माहा सय्या काई बुराई तुझे वेझो न ईंदी केड़े किस्म जी बुराई तोखे कत्ल करे तोसां विढ़े तोखे धक हणे तोखे ॻोठ मां कढे तुझे दिल में मोहब्बत अली रहंदी मौला अली तुझे घबराए न जिथे छॾींदे उते मां ईंदो मां पर जिते ज़रूरत पवई मां बि ईंदो मां पर जेको तुंहिंजो वक़्त जो इमाम आहे उनखे यादि कंदो वक़्त जे इमाम खे यादि कर दिल सां इमाम तुझी मदद कंदो पंजो इमाम तो फरमाए तव्हां मुसीबतुन में एॾा गिरफ्तार आहियो जो असांजी नज़र ख़ासि तव्हां ते न हुजे त तव्हां ज़िंदह रही न सघो छो जो दुश्मन चाहिनि था ये अली वारा न हुजनि ये पिंडाल न लॻनि अली अली न थिए ए अज़ानू अली नो अल्लाह जो न अचनि हाणे बि जेका को बिल पास कयो तो द खलीफतु बिला फसल अज़ान में न अचे जे चवंदो त साल या पूरी उम्र भर सज़ा मिलंदव तूं सज़ाऊं छा ॾींदे तुंहिंजे पीउ वॾियूं सज़ाऊं ॾिनियूं मोमिन दीवारनि में अची विया टुकड़ा टुकड़ा थी विया जेल भरजी विया लेकिन तूं ज़ुल्म खां थकिजी पए मोमिन न थकिया मोमिन न थके तूं छा थकाए सघने छा थकाए सघने मां अॻ में बि बयान कयो न त हुजर बिन अदी उनखे मावियो चवण लॻो त अली तोसां इंसाफ़ न कयो हज़रत हुजर चवण लॻो त मां अलीअ सां इंसाफ़ न चए उहो कीअं जियो अॼु उहो कोन्हे मां ज़िंदा वो कोन्हे मां ज़िंदा आहियां जे तोखे तुंहिंजा पुट माराए छॾियईं तूं हाणे मारिजे थो पियो जे इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे
जी जब मुझा पुट अली जी मोहब्बत में मारे विया एरे एरे नथू खेरे जी तव्हां घबराइजी वेंदा आहिनि चई साईं हे थियो हे दुख हे दुख मौला अली तो जे मूसा मोहब्बत रखण चाहे तो पोइ दुखन लाइ तैयार थी मूसा मोहब्बत रखण चाहे तो दुखन लाइ तैयार थी वञे पर घबराए न जन्नत तुंहिंजी आहे जन्नत तुंहिंजी आहे ला यज़ुर्रु मा सय्या अली सां मोहब्बत कर अली जे मुकाबले में नादर बादशाह हो पर गिचीअ में ज़ंजीर पाए अली जे दर ते आयो जे भली बादशाह पर अली जे दर ते कुत्तो थी आयो वरी कलंदर साईं भी चयो त जेको हू थो चए त जेको आहे अली जे दर ते कुत्तो थी आयो आहे साईं थो चए सघे कोई शेर यज़दान मां त अली जे गलीअ जो बि वरी साईं अञा पंहिंजे दीवान में भला जुमला चया वजद में अची करे दीवान कलंदर में चई हर आ किताब दर नबुवत जिक्र मुर्तजा लानत पर किताब साहिब किताब कुन हर वो किताब जै किताब में अली जो जिक्र ना है किताब ते भी लानत लिखण वारे दे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुरान लिखियल को तू तो चेता अली इते भी रसूल पाक वाज़े करे छजो त सजे कुरान जो इल्म सूरह यासीन में सूरह यासीन जो इल्म सूरह फातिहा में सूरह फातिहा जो इल्म बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जो इल्म बाय बिस्मिल्लाह में बाय बिस्मिल्लाह जो इल्म बेज नुक्ते में उन बेज नुक्ते में अमीरुल मोमिनीन इमाम अल मुत्तकीन काइद अल गुर्र अल मुहज्जलीन रोशन पेशानी वारन जे इमाम ये जुमला चया अना नुक्ततुन तहतल बाय यो बे जो हेठ वारो नुक्तो मां अली इन जे करे हुकुम आहे तो मोमिन जॾहिं भी नमाज पढ़े जेका सूरा पढ़े बिस्मिल्लाह ॾाढियां पढ़ी साबित करे त मां मोमिन अली वारो जेको बिस्मिल्लाह के कटे समझोस तो मुनाफिक जो पुट आहे सलावत पढ़ो मोहम्मद वाले अली सय्या अली सा दुश्मनी इन जड़ी कई बुराई जेतरी दुनिया की बुराई अली सा दुश्मनी इन जड़ी काई नबी तो फरमाए काई बुराई कोने भली तू नमाजों पढ़ रोजा रख हज कर रोज हर साल हज ते वञ हर रोज रोजा रख ज़कात दे खुम्स दे सब कुछ कर जेको ॾियणो थी दे जेको एॾे माॾे ॾिसो हाणे जहाज टपंदो उनखे बि ॾिसंदो अलाए छा चयो तो हे मां हेॾो सारो न जो हे त अची वियो मां ॻाल्हि कहिड़ी ॿुधां विसरी वियो नी मां बि पोइ हिते आहियां रिटायर थी वियो तव्हांजी बारगाह अर्ज़ कयां मौला अली जी मोहब्बत नबी फरमायो इन जहिड़ी कनेकी कोन्हे ऐं इन खे वरी काई बुराई नुक़सान नथी ॾेई सघे ऐं अली सां दुश्मनी चाहे केतिरियूं तो वटि नेकियूं हुजनि केतिरियूं नेकियूं हुजनि ताकि नबी ईअं बि चयो
तो ये सब नेकियूं हुजनि एसी जो सफ़ा ऐं मरवा जी पहाड़ी में मज़लूम थी करे मारियो वञे जे अली जी मोहब्बत कोन थी जन्नत त छा जन्नत जी खुशबू तुझी नक ताईं बि न ईंदी हाणे ये एॾा पाण खे तमग़ा हैदर हैदर कीती रख खादी रख पीती कुछ करणो भी आहे अल्लाह चयो त नबी भी दिनो थमाव अली भी दिनो थमाव अली जा 11 फर्ज़ ॾिसो त इन्हनि चाहे जीअं इहे नज़र अचनि था जीअं इहे कंदे नज़र अचनि उहे तव्हां बि कयो हिते वरी जेका आहे साहु थधो हिकिड़ा वरी जेका आहे ओॾो चवनि था त मौला तूं सभु कुझु कुर्बान जान भी कुर्बान बच्चा भी कुर्बान माल भी कुर्बान हाणे मौला थो चए जीअं मां थो चवां जीअं मां थो चवां मां सॾाए थो मस्जिद ते दावण छो था पवनि मस्जिद अचनि ये अली जो मस्जिद सां प्यार आहे तो तू भी अच नई ॻाल्हि थो कयां जेके नई दाहियो अञा ताईं कसम खयूं वेठा आहियो ऐं आराम सां चई था जे नमाज़ कोन पढ़ंदो इन मजलिस में जे न अचे हाँ तो गुनाह हो एॾा पे अणपढ़िया हो ये मजलिस में अज ना अचो हाँ तो गुनाह हो कुछ तो ॻाल्हायो मजलिस में जे अज न अचो हाँ तो गुनाह थे हा न मजलिस सुन्नत पर जे सुबह जी नमाज वाजिब बरकात जे न पढ़ी थव गुनाह आहे या न गुनाह आहे न ज़ोहरैन जी नमाज ज़ोहर जी नमाज असर जी नमाज वाजिब आहे या न हाणे कफ़न घुराइजनि तव्हांखे बुश लॻी वञे कब्रिस्तान भइजी वियो मां सदको वञा सलवात पढ़ो मोहम्मद इहो बि रस्म सम्झी वठी आहियां उहो जो वठे तो मां बि वठां हाँ हुकुम आहे कफ़न वठो पर न कफ़न के कॾहिं कॾहिं ॾिसंदा कयो आख़िरी मुंहिंजो लिबास इहो कफ़न पंहिंजो पाण वठी वञो रवायात में है तो भलो कफ़न वठो आदाणे जो न वठो जो तव्हांजा पोयर असां वेचारियूं था न मुर्दा जिंदगी में बोसकी बेचारे गरीब पाती 10-10 हज़ारनि जो जोड़ो मरण खां पोइ आदाणे जहिड़ो कपिड़ो विझ जो मथो पाणी सॼो गाढ़ो नाराज़ बि न थी ईअं जो पाण रखियल जल्दी फाटी वञे जी हुकुम आहे भलो कफ़न वठो जंहिंजो भलो कफ़न हूंदो क़यामत जे ॾींहुं ॿियनि ते फ़ख्र मबाहात कंदो त मुंहिंजो कफ़न तव्हां खां भलो आहे पर तव्हां असां वटि छा आहे कुराड़ियूं जेके आहिनि घर में कावड़िजी वेठियूं हाय घर में कफ़न कट 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 घर में कफ़न रखण केतिरनि जाइनि ते असां कफ़न ॾींदा आहियूं पोइ जेको 1.5 मीटर या मीटर या अध मीटर बची पवंदो आहे तो बदर से ॾेई वेंदा आहिनि हे वठो असां न रखंदासीं वरी
इहा बि तव्हांजी आदत आहे न जेको आहे असां कुराड़ियूं हिकिड़ियूं कुराड़ियूं उहे आहिनि जेके साइण ज़हरा जूं वाकई कनीज़ूं हिकिड़ियूं उहे आहिनि जेके वाणियुनि जे दौर में वाणियाणियुनि सां रहियूं पोइ इहे वरी चवंदियूं आहिनि त हे पिन किन में मरी वियो आहे अलाए कहिड़ा ज़ख़्म खोलिया तमाम पिन किन में मरी वियो आहे हाणे छा कयो 4 किल कोका बि वठो ऐं रील बि वठो वञी इहे 4 कोका चइनी कुंडुनि खां बि हणोसि ऐं इहो मूं ॾे ॾिसो था काॾे ड्रामो ॾिसे या ॾिसे मूंखे ड्रामे जहिड़ी बि ॻाल्हि न आहे रील सनड़ो साईं सनड़ो धागो ओ चौधारियो वेड़े आया जियो पिन किन में मरी वियो आहे इहो हाणे सभु मारींदो सभु केलींदो 5 किन में मरी वियो आहे हाणे इहो सभु केलींदो अरे बापो हण त को वॾो किलो त को पिंजोड़ो त हण त अंदरों निकिरे त ख़ुदा थो चए कुल्लो मन अलैहा फ़ान हर कंहिंखे मरणो आहे मौत मिहणो न आहे छो थो ख़बर आहे मौला अली थो फरमाए तव्हां असांजो पीर अमीर त अली खे इहो ख़ौफ़ न आहे जो अली मौत ते किरे या मौत वञी अली ते किरे मां मौत सां ईअं मोहबत कंदो आहियां जीअं ॿार पंहिंजे माउ जी छाती सां तमन्नवल मौत इन कुंतुम सादिकीन सच्चा हो तो मौत जी तमन्ना और नबी तव्हां असांखे मुहिबान अहल बैत खे मुहिबान आले मोहम्मद खे तमगो ॾियो रिज़ल्ट ॾियो इनाम ॾियो त मूं ते कलमे पढ़ण सां मतिलबु तोखे नाज़ हुजे न मात अला हुब्बे आले मोहम्मदन मात शहीदा जेको मुंहिंजे आल जे मोहब्बत में मरंदो हित बि ज़िंदा हुत बि ज़िंदा जंहिंजे करे मरण वारे खे चऊं था इस्म इफ़हम बुद्ध सम्झ फलां इब्न फलां इहो चइबो हुनखे आहे जेको ज़िंदा बोला मूंखे सलामत रखे हिकिड़ी वीडियो ॾिठीसीं वेठा हुआसीं हिकिड़ी वीडियो ॾिठीसीं गलो की ॾींहं ते भंग जी सभी किलो केतिरा वेठा हूंदा जेके चवंदा हूंदा साईं साईं पीर फ़कीर पी आहे जे पीर फ़कीर पी आहे त पीरान पीर अली आहे उन हथ लाथुसि ॻाल्हायो ख़ुदा जो रहम कयो पंहिंजे पाण ते असां रहम कयो गुनाहगार आहियूं सभु जेको लिकाए करे गुनाह करे थो न वरी बि लॼ अथसि हुकुम न आहे त लिकी करे करे पर वरी बि लिकाए करे थो ज़बान ते नथो आणे ईअं नथो चए त गुनाह गुनाह कोन्हे भंग जाइज़ आहे चर्स जाइज़ आहे या शराब जाइज़ आहे रिश्वत जाइज़ आहे जेको हराम खे चए थो त इहो गुनाह कोन्हे इहो डबल गुनाह ख़ुदायो फस्तनिबुल ख़बाइस वॾनि गुनाहनि खां बचो कोई गुनाह नंढो कोन्हे गुनाह थी वञे बख़्शिश करो ज़हरा जी धीउनि खे दीन ॾाढो
दुखियो पियो जी साइण ज़ैनब जो को गुनाह हो पर चैन आयो ना अॼु साइण उमुल मसाहिब जी हिक रिवायत जे मुताबिक़ शहादत आहे अॼु तो गॾिजी मौला सजाद खे परचायो इमाम ज़माना खे परचायो मौला इमाम ज़माना ज़ियारत नाहिया में तो फरमान सलाम हुजे उन्हनि ॾाॾनि ते जंहिंजा हथ पसे गर्दन बदल छो हथ बदलण अली जी धीअनि जा ज़हरा जी धीअ जा गुनाह कहिड़ो अल्लाह अल्लाह ज़हरा विलायत इमामत जो दिफ़ा कयो साइण ज़ैनब इमामत खे बचायो हुसैन जी मज़लूमियत खे बचायो जी हुसैन दीन बचायो साइण ज़ैनब हुसैन बचायो जी एक आलिम ये जुमला चया जीअं न मौला अमीर खे घर खां गिरफ्तार करे वठी आयो मुड़े तवज्जो कयो गिरफ्तार किए के मुड़े पूरे तवज्जो कयो जेके भी वेठा है वॾा सरदार पगूं ॿधंदा आहिनि वॾनि सरदारनि खे वॾेरनि खे पगूं ॿधला लेकिन सभिनी जूं पगूं अली जे जुती था कुर्बान अज़ादारो अली एॾो मज़लूम आहे जो अली खे पंहिंजे घर में मौला अली जो पटको लाथो मां पढ़ी छॾियो त ॿुधी छॾियो का रस्सी नहीं जेका अली जे ॻिची में विधऊं पटको लाहे अली जे ॻिची में विधऊं मौला अमीर के इए शिकिल था अचनि जेके न जानवर ज़बह कंदड़ खे कासाई छिकी अल्लाह अल्लाह हिकिड़ो यहूदी जो चए मां ॾिठो अली गिरफ्तार थियो बीठो दरबार में जियां अली खे गिरफ्तार ॾिठुम अली खे ख़ामोश ॾिठुम मां ॾिसी अली खे ख़ामोश मां फौरन कलमो पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु गिरफ्तार कंदड़नि चयो त तूं मोहम्मद जो हूंदे कलमो न पढ़ियो अॼु कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते तूं कलमो पढ़ियो अल्लाह ॿुधंदव यहूदी कहिड़ा जुमला चया इहो ई अली जंहिंखे तव्हां गिरफ्तार कयूं बीठा आहियो माना उहो चवणु पियो चाहे जंहिं जहिड़ो हिन दुनिया में रसूल खां पोइ को ताक़तवर कोन्हे उनखे तव्हां गिरफ्तार कयूं बीठा आहियो ऐं ख़ामोश आहे इनखे मां ख़ैबर में ॾिठो इनखे मां ख़ैबर में ॾिठो मां ख़ैबर में मौजूद हुयुसि अली पंहिंजूं 2 आङुरियूं सिर्फ़ ख़ैबर जे किले में विझूं सॼो ख़ैबर जो किलो हिले पियो मां अॼु सम्झी वियुमि त अली उते बि जेको जंग कई उते भी रिज़ाए परवरदिगार हुई हिते भी अगर खामोश आ तो रिज़ाए परवरदिगार अल्लाह अली जी थी बाजार में कैद थी करे आई जी कैद थी करे आई अल्लाह एक मसाहिब खान ये जुमला पढ़िया तो जॾहिं न अली जी थी मदीने मोटी आई कंहिं बीबी ते सवाल कयो बीबी
असा सब कुछ मनो से, हथन ते भी निशान थी, पेरन ते भी निशान थी, लेकिन मोह ते निशान, मोह ते जख्म शाजा थी। अल्लाह मोह ते निशान, ये मोह ते जख्मन जा निशान जो अञा ते भी रत वही थी। अल्लाह अकबर। बीबी रोई करे साइण ज़ैनब के वण वारो, बीबी रोई करे चयो मुझा हथ बदला, ये जालिम जिथे वड़े न पियो पत्थर हणन पिया, ओए पत्थर मुझे मुंह ते भी लगा, ये पत्थरन से मुझे मुंह जख्मी थियो। दरबार पेरिया बाजार आई चलन अचे हा, मां चयो तूं ॿुधी छॾियो केर बाजार आई, अली जूं धियूं उहा ज़ैनब जेका पंहिंजे नाने रसूल जे रोज़े ते वेंदी, रात जे पर्दे में अॻियां अॻियां मौला अली हूंदो, सॼे पासे मौला हसन, खॿे पासे मौला हुसैन। मसाहिब खाना इहो बि पढ़ंदा आहिनि मौला अब्बास वणनि त पखियुनि खे बि उथारींदो, रोई करे चवंदो आसमान ज़मीन जी मखलूक पर्दो कयो, ओ ज़हरा जूं धियूं पंहिंजे नाने रसूल जे रोज़े ते थियूं। अजरुकुमुल अल्लाह जनैया बाज़ार आई, जीअं बाज़ार आई आहे टिन जाइनि ते मौला अली ज़ैनुल आबिदीन ते सकरात आई। हिकु उन टाइम जहिड़े टाइम ख़याम खे बाहि लॻी, मौला सजाद त ही अञा ज़िंदा आई, जीअं क़त्ल करण गिरी पई, ओ तमाम बीबियूं मथां गिरी पयूं, रोई करे चवण लॻो जे मारण थी त पीरियूं असांखे मार, ओ ई वक़्त जो इमाम। अल्लाहु अकबर। हिकिड़े मलून कहिड़ा जुमला चया आहिनि, मूं ॾे ॾिसो, हिनखे तलवार न हणो, हिनखे खंजर न हणो, हिनखे नेज़ो न हणो, हिनखे तीर न हणो। सभु हिननि माण्हुनि जे साम्हूं हिन जे पुफिन ऐं भेण जूं चादरूं लाहियो, ही पाण ई मरी वेंदो। जुमला चया आहिनि, मौला सजा जे मुंहं ते मौत जी ज़र्दी आई, हाणे मुंहिंजे माउन भेण जूं चादरूं लहंदियूं, साण वर्मा सजाद तूं जो मरी वेंदे असांजो छा हाल थींदो। अदादारो ॿियो न जाए त सकरात आयसि, वक़्त इंतज़ार आयसि, जॾहिं मक़्तल में वठी आया, जीअं मक़्तल जे क़रीब वठी आया, मौला सजाद जे ज़ंजीर बातल आहिनि, खारदार तोक बादला, बेड़ बादला आहिनि, जीअं जो पंहिंजे बाबे जो मैयत ॾिठई, बाबे जी लाश ॾिठई, मौला सजाद जे मुंहं ते मौत जी ज़र्दी आई। साईं वर्मा सजाद वचड़ा पाण संभाल, तूं वक़्त जो इमाम मूं ॾे ॾिसो। इमाम रोई करे फरमाया, अम्मा अञा बि मां जियां, अञा बि मूंखे जीअण जो हक़, जो बाबो पेर कफ़न, बाबे खे को कफ़न ॾियण वारो कोन्हे, मां जवान पुट, मुंहिंजे बाबे को कोई दफ़नाइण वारो न आहे। टियों हिन बाज़ार में जॾहिं हिननि महिल हुननि हुकुम ॾिनो त हाणे ज़ैनब उठ त लहे, बाज़ार में पैदल हलनि, अदादारो इहे मौला सजाद जे मुंहं ते मौत जी ज़र्दी आई। या साईं वर्मा सजाद मर्द ईअं
अलादारो या मौला सजा रोई करे फरमाया अम्मा और तू ये हलंदियूं ने जियां तू बाजार पई हले। अल्लाह अकबर जियां बाजार आखिरी जुमला जियां बाजार आईया मुसलमान ने इस्तकबाल कयो पत्थर हण शुरू कयूं बाहिन जा ठंडा अदादारो सैन घबरायो ना है बाबे अली जे लहजे में खुतबो नहीं सैन फरमाया अय्युहन्नास उसकुतू खामोश थी वञो मां अली जी धी थी ॻाल्हाया अदादारो जीअं सैन ॻाल्हायो उठन जे किचन में जेके टलियूं पातलायूं खामोश थी वयूं साह रुकजी विया जिन औरतुनि जे हथन में पत्थर होया पत्थर मथे ते हया थऊं मातम करे सैन के ते जवान बीबी तू केरा दादारो जी इनकलाब बर्बाद थी वियो या औरतुनि पंहिंजे लहजे में कहिड़ा जुमला चया आहिनि ओ तू कहिड़े मुल्क दी वसदी बीबी ते कुशाम नाई राज जंहिं वक़्त दी आई ओ शाम दे विच